अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में भलीकार आऊँ आया यासिर अहमद। हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्जियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु आर्मी जी फॉर्मेशन कमांडर्स जी कॉन्फ्रेंस थी जंहिंमें हुननि इहो माना हिकिड़ो ज़ाहिर कयो आहे त जेको प्रोपेगेंडा हले थो पियो इंस्टीट्यूशन्स जे विच में हिकिड़ो रिफ्ट पैदा करण जो या सोसाइटी एट लार्ज में रिफ्ट पैदा करण जो उन प्रोपेगेंडा जो नोटिस कयो आहे उन्हनि। ऐं उन्हनि गॾो गॾु इहा ॻाल्हि कई आहे सॼी कमांडर कॉन्फ्रेंस में त असां पंहिंजी जेका क़यादत आहे उनजो जेको कॉन्स्टिट्यूशन खे अपहोल्ड करण जो स्टैंस आहे उन सां गॾु जी फॉर्मेशन कमांडर्स जो इजलास थियो आहे। फ़ौज जो मुंहिंजे ख़्याल सभिनी खां हाई लेवल जो इजलास थींदो आहे। उनमें मिलिट्री लीडरशिप ज़ाहिर आहे जेको हलियो पिए पाण सभु बि नोट पिया कयूं त सोशल मीडिया ते हिते हुते जेको हलियो पिए इस्टाब्लिशमेंट लीडरशिप लाइ मिलिट्री इस्टाब्लिशमेंट लाइ ज़ाहिर हुननि बि नोटिस वरितो ऐं जेको प्रेस रिलीज़ या पधराई आई आहे उनमें चयो वियो आहे त हू पहुची विया आहिनि जिथां हीअ प्रोपेगेंडा थिए पई ऐं हिनसां हिकिड़ो सोसाइटी में इंस्टीट्यूशन्स में हिकिड़ो इंतिशार पखेड़ण जी कोशिशि आहे। लेकिन हीअ ॻाल्हि बि इम्पॉर्टेंट आहे जेको हुननि चयो त भई जेका हेठी सॼी फ़ौज आहे उहो पंहिंजी लीडरशिप जेको हुनजो जेको जनरल बाजवा साहिब जी हिकिड़ी जेका स्टैंड आहे त प्रो डेमोक्रेटिक हुजण जी उन ते हू या कॉन्स्टिट्यूशन प्रो डेमोक्रेटिक न पर प्रो कॉन्स्टिट्यूशन हुजण जी आइन खे मथां रखण वारी उन ते हू पंहिंजी लीडरशिप सां इतफ़ाक़ था कनि, सहमत आहिनि ऐं हिकु पेज ते सॼी फ़ौज आहे। उहा बि असांजी आर्मी हिकिड़ी प्रोफेशनल आर्मी आहे। उनमें लीडरशिप सां गॾु त कंहिंखे हेठि कुझु बि सोच हुजे उहो पंहिंजी लीडरशिप सां रहंदा आहिनि, कमांड सां गॾु रहंदा आहिनि। ॾिसो यासे हीअ हिकिड़ी अजीब पाकिस्तान जी जेका तारीख़ आहे उनमें हिकिड़ो दिलचस्प ऐं अजीब ग़रीब मामिलो आहे, बल्कि दिलचस्प आहे ऐं पहिरियों दफ़ो आहे। माज़ी में इहो थींदो हो त जॾहिं असांजी हिकिड़ी मिलिट्री लीडरशिप हूंदी हुई उन जा हिकिड़ी सोच हूंदी, थॉट हूंदा हुआ, चाहे हू डायरेक्ट पावर में आया ज़ियाउल-हक़ वांगुरु या मुशर्रफ वांगुरु या इनडायरेक्ट रहिया, पर उहो सम्झ में ईंदो त हीअ फलाणी धुर या फलाणी पार्टी ॾे हिकिड़ो लाड़ो रखनि था। पोइ वक़्तु बदिलबो हो, पोइ उहा मिलिट्री लीडरशिप जॾहिं चेंज थी वेंदी हुई त नई क़यादत अची वरी उन्हनि माण्हुनि सां वरी मामला ठीकु थी वेंदा त चवंदा न भई हू त हुनजो ज़ाती राय हुयो। मिसाल ज़ियाउल-हक़ एंटी पीपल्स पार्टी हो, परवेज़ मुशर्रफ एंटी नवाज़ शरीफ़ हो, पर जॾहिं क़यादतूं चेंज थींदियूं आहिनि त पोइ मामला ठीकु थी वेंदा। हीअ दिलचस्प इन करे आहे ऐं यूनिक आहे जो 3.5 साल अगरि पाण पोइ हिते हलूं था इलेक्शन वारे ऐं हुनखां थोरो अर्सो अॻु त पाण खे नज़र आयो पिए त लीडरशिप जेका असांजी इस्टाब्लिशमेंट जी आहे हुनजो जेको स्लांट आहे उहो इमरान ख़ान साहिब ॾे नज़र आयो पिए। ऐं हाणे को राज़ न आहे तंहिंजे करे इहा ॻाल्हि करे वठूं, छाकाणि त उनखां पोइ यानी ख़ुदि जेको तर्जुमाननि पारां इस्टाब्लिशमेंट जे खुले आम जेको बयानु ॾिना वेंदा हुआ ऐं जेके सॼी पॉलिसीज़ हुयूं उहे प्रो इस्टाब्लिशमेंट हुयूं, प्रो PTI हुयूं ऐं प्रो इमरान ख़ान हुयूं। तंहिंजे करे अपोज़िशन इमरान ख़ान खे सिलेक्टेड ऐं अलाए छा छा चवंदी। सो ही दिलचस्प ऐं यूनिक इन करे आहे पाकिस्तानी तारीख़ में जो हिन महिल असांजी मिलिट्री लीडरशिप चेंज न थी आहे पर स्टांस चेंज थी वियो ऐं हू न्यूट्रल थी आहे। जी हा, न्यूट्रल थी आहे त ज़ाहिर ख़ान साहिब लाइ इहो वॾो सेटबैक हो ऐं ख़ान साहिब हुन ते नाराज़ बि आहिनि। सो ॻाल्हि इहा आहे त अञा लीडरशिप चेंज न थी आहे पर जेको स्टांस खे छा चवंदासीं जेको हुननि जो झुकाव या लाड़ो हो उहो ख़तमु थी वियो, नज़रियो उहो जेको बि सोच हुई उहो चेंज थी वई त न भई असांखे न्यूट्रल थियणो आहे। इहो पहिरीं कॾहिं बि न थियो आहे। पहिरीं लीडरशिप चेंज थींदी हुई पोइ नज़रिया ख़्याल सभु मटबा हुआ इस्टाब्लिशमेंट जा। हिन दफ़े लीडरशिप साॻी आहे, इन जे बावजूदि जेको लाड़ो हो अॼु खां 6 महीना अॻु ताईं इमरान ख़ान ॾे उहो चेंज थी वियो। ठीकु हाणे जेको शहबाज़ शरीफ़ साहिब लाइ बि जेका सिचुएशन आहे त अगरि असांजी जीअं इस्टाब्लिशमेंट हिकिड़ो न्यूट्रल स्टांस ज़ाहिरी तरह वठियो वेठी आहे, हू हिन कंहिं बि मामले में विच में न पई पए त शहबाज़ शरीफ़ वटि या सिविलियन क़यादत वटि रूम घणो आहे खेॾण लाइ। जी हा, हींअर मुंहिंजो ख़्यालु आहे त घणो इस्टाब्लिशमेंट अंटिल अनलेस को हू रेड ज़ोन्स अची वञनि उनखां अलावा मुदाख़लत जो को इरादो नथी रखे इस्टाब्लिशमेंट त सिविलियन गवर्नमेंट खे कीअं हलणु खपे, हिन खे रखो हिन खे न रखो, ईअं नज़र नथो अचे। मुंहिंजो ख़्यालु आहे त हू पोइ हिते रहणु चाहे थी असांजी इस्टाब्लिशमेंट आई। हाणे त इहो जेको हाणे बाजवा साहिब खे बि 6 महीना 7 महीना अञा आहिनि, नवंबर ताईं आहिनि, त अगरि इहो न्यूट्रल स्टांस रहे थो जेको लॻे थो त रहंदो थोरो अर्सो त ही हिकिड़ो स्पेस आहे शहबाज़ शरीफ़ वटि वधीक खुली करे खेॾण जो।
ऐं ज़ाहिर नई लीडरशिप जॾहिं नवंबर में ईंदी त अमूमन चयो वञे थो त नओं चीफ ईंदो आहे त या कंहिं बि इदारे जो नओं चीफ अचे थो त 5-6 महीना त हुनखे वरी ज़ाहिर आहे पंहिंजो ॾिसण में वासण में पंहिंजी टीम ठाहिण में हिन में लॻंदा आहिनि। सो शहबाज शरीफ़ साहिब वटि प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ़ वटि ऐं हीअ जेका हीअं सिविलियन लीडरशिप पावर में आहे हिन खे ही साल सवा जो जेको अरसो आहे हीअ खेॾण लाइ रूम इलाही घणो आहे। मतिलबु पहिरीं त हर शइ लाइ पिंडी ॾे निहारणो पवंदो हो न हुकूमतनि खे। हिन दफ़े हिकिड़ी अहिड़ी सिचुएशन में आहिनि त हीअ साल सवा सिविलियन वटि सिविलियन लीडरशिप वटि रूम त तमामु घणो आहे। बाक़ी हाणे हू हुन में कुझु एतिरी छा सलाहियत रखनि था, छा गट्स रखनि था त हू हिन रूम जेको हुननि खे स्पेस मिलियो आहे खेॾण लाइ या जॻह मिली आहे या वक़्तु मिलियो आहे इन खे कीअं यूटिलाइज़ कनि था, इहो हिकिड़ी धार बहस आहे। लेकिन ही हिकिड़ी डिफरेंट सिचुएशन पाकिस्तान जी हिस्टोरिकल पर्सपेक्टिव में ॾिठो वञे त ही हिकिड़ी डिफरेंट सिचुएशन डेफिनेटली आहे। अच्छा पोइ इहो अहिड़ी सिचुएशन जॾहिं बि आई आहे त मोर और लेस पाकिस्तान में जॾहिं बि आई आहे त सफ़ा न्यूट्रलिटी ज़ाहिर थिए या कुझु अगरि पोइ थिए एस्टेब्लिशमेंट त पोइ सिविलियन लीडरशिप कोशिशि कंदी आहे त पंहिंजो स्टेक जेको आहे जेतिरो ज़्यादा अॻोड़े सघे वठी सघे। त चलो शहबाज शरीफ़ आसिफ़ ज़रदारी इन्हनि जे साम्हूं त हिकिड़ो छो जो इहे गवर्नमेंट में हाणे मौजूदु आहिनि त इन्हनि जे साम्हूं त हिकिड़ो नज़र अचे थो पियो हिकिड़ो स्पेस वठण लाइ। इमरान ख़ान साहब त अनाउंस करे छॾियो त असां सिविलियन ई नथा वञूं त हो छा स्पेस व्यूसेस वञे ई न कुझु बि हुननि खे न एकोमोडेट करणो कुझु इहो फ़ाइदो न आहे वठिणो न्यूट्रलिटी जो। सही न्यूट्रल थियण सां ख़ान साहब त सहमति न हो न। ख़ान साहब जो त मौक़िफ़ इहो हो त न्यूट्रल त हू थींदा आहिनि। जी हा। सो ख़ान साहब त कंहिंजे बि न्यूट्रल थियण जे हक़ में न आहे। जी हा। सो ख़ान साहब त हिकिड़ी वरी हिकिड़ी अॼु अलॻि बहस आहे। जी हा। त ऐं ख़ान साहब जेको ही सोशल मीडिया ऐं सभु कुझु थिए पियो ज़ाहिर आहे इन में घणे भाङे त जेके माण्हू ॻाल्हाइनि पिया या जेको शयूं थियनि पियूं उहे प्रो इमरान थी ऐं पोइ एंटी इंस्टीट्यूशन्स थियनि पियूं न। इंस्टीट्यूशन जे ख़िलाफ़ु जेको हले थो उहो प्रो इमरान घणे भाङे त उहो हिकिड़ी ख़ान साहब लाइ त हिकिड़ी सिचुएशन ई डिफरेंट आहे। आउं त ॻाल्हि पिया कयां त हुकूमत में जेके हीअं सिविलियन्स वेठा आहिनि इन्हनि लाइ रूम जाम आहे ऐं ज़ाहिर आहे जॾहिं इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल आहे पोइ हिते हटियल आहे ए पॉलिटिकल थियल आहे सियासत खां ज़ाहिरी तरह हटियल आहे त असांजे मुल्क में त अपोज़िशन खे बि का तहरीक हलाइण महिल हिकिड़ी अखि माण्हुनि ॾे हूंदी हिकिड़ी अखि पिंडी ॾे हूंदी। जी हा। त अगरि पिंडी जो अखि जो इशारो मिले थिए थो हिते अखि थोरो ज़ोर वठाइजे त हाणे अगरि पिंडी ॾांहुं इमरान ख़ान जी अखि न हूंदी त बज़ोर बाज़ू हू हुकूमत खे कीअं ढाईंदो इहो सवालु आहे। जी हा। रुगो पंहिंजे बल ते जंहिंखे चइबो आहे न पंहिंजे बल ते सिर्फ़ु जेको आहे ख़ान साहब जेको आहे केतिरो करे सघंदो। सो हिकिड़ी अपोज़िशन लाइ बि टफ आहे छाकाणि त इहो बि फेवर में वञे थो हुकूमत वटि वसाइल बि हुजनि था रिसोर्सिस बि हुजनि था। उन रिसोर्सिस ऐं वसाइल जे बावजूदि हुकूमत खे अगरि को ढाहे सघे थो त उहा असांजी इस्टेब्लिशमेंट हुजे थी। अगरि असांजी इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल आहे त ख़ान साहब खे पोइ हीअ जेको चवनि था तहरीक सुभाणे खां पेशावर शुरू कनि पिया त पोइ जलसा वलसा त ठीकु आहिनि लेकिन हुन जलसनि जो असरु केरु क़बूल कंदो। जी हा। जिन्हनि खे करिणो हूंदो आहे। जी हा। अगरि हू चवनि था असीं न्यूट्रल आहियूं। जी हा। असांजो कमु न आहे। सो हीअ हिकिड़ी अच्छा ॾिसो ख़ान साहब लाइ त हीअ त आउं चवां पियो त हुकूमत लाइ हिकिड़ो यानी चइजे त वधीक ब्रीदिंग जो या वधीक हथ पेर हलाइण जो वधीक जॻह मिली आहे वधीक परफॉर्म करे सघनि था पंहिंजे ग़लति सही फ़ैसिला पाण करे सघनि पिया। ईअं घटि थींदो आहे पाकिस्तान जी तारीख़ में त सिविलियन प्राइम मिनिस्टर खे बिना के शर्त शुरूत जे ज़ाहिरी तरह अंदर जी ख़बर ख़ुदा खे त उन्हनि खे ईअं अचण बि ॾिनो वञे ऐं हुननि खे कमु करण जो मौक़ो बि मिले। ऐं सम्झां थो शहबाज शरीफ़ हिन हवाले सां या हीअ जेका लीडरशिप हीअं सिविलियन लीडरशिप आहे आसिफ़ ज़रदारी शहबाज शरीफ़ हिननि खे इहो रूम मिलंदो 6-8 महीना साल त मिलंदो। हाणे ॻाल्हि इहा आहे त इहो शहबाज न त असां वटि ऐं हीअ मुल्क जा असां वटि लका आहिनि। शेख रशीद कल ताईं उफ़ शीन लीग बन जाएगी फलाणो हो जाएगी उन महिल बि चयो पियो अहिड़ो कुझु बि कोन थो थिए। सो शहबाज शरीफ़ जेको 3 साल पहिरीं सम्झो वेंदो त अॼु जेल वियो सुभाणे वियो बसि ख़तमु थी वई सियासत नवाज़ लीग वई ख़तमु थी वई वरी पावर में वेठा आहिनि। हीअ मुल्क आहे असांजो हिन में हीअ सियासत आहे हिन में हर्फ़े आख़िर काई शइ न आहे। को ज़रूरी कोन्हे त जेको अॼु हेठि सफ़ा तव्हांखे वेंदे नज़र अचे पियो सुभाणे वरी
तख़्त या तख़्ता असां वटि बदकिस्मती आहे। सो पर इमरान ख़ान लाइ ऑब्वियसली चैलेंजिस वॾा आहिनि। ठीकु आहे, इमरान ख़ान लाइ वॾा चैलेंजिस आहिनि। तव्हां कॉलर ॿुधी वठो। ठीकु आहे, कॉलर असां सां गॾु मोहम्मद अक्ष लोराणी थाना बुला खान मां। जी लोराणी साहब, छा चवणु चाहींदा? साईं अली काज़ी साहब खां अॼु मुंहिंजो को बि सुवाल कोन्हे। अॼु आऊं साईं काज़ी साहब खे एप्रिशिएट कंदुसि त गुज़िरियल 10 सालनि खां वठी आऊं अली काज़ी साहब खे इलेक्ट्रॉनिक मीडिया ते ॾिसां थो। उन खां सवाइ जॾहिं बरपे अख़बार हूंदी हुई, जॾहिं साईं जिन एडिटर हूंदो हो, उन दौर खां वठी आऊं एप्रिशिएट थो कयां जेका साईं अली काज़ी साहब कराची में वेही करे जेको इस्लामाबाद में चूफुर थिए थी उनजी 100% ॼाण रखे थो। मूंखे यादि असां जॾहिं कालूं कंदा हुआसीं त गुज़िरियल डिसंबर खां वठी त वॉन्ट ऑफ नो कॉन्फिडेंस मोशन नाकाम न वेंदी, तारीख़ में कॾहिं कोन वेंदी, पर अली काज़ी साहब चयो त बाबा अॻु में न वेंदी त पहिरीं जगह वेंदी। उन खां सवाइ जॾहिं नवाज़ शरीफ़ जो केस हलियो पिए तॾहिं काज़ी साहब चयो त मूंखे नथो लॻे त सुप्रीम कोर्ट मां का नवाज़ शरीफ़ जी का ख़ुशख़बरी अचे। त जेके बि हिन जूं प्रिडिक्शन रहियूं आहिनि मूंखे 100% रहियूं आहिनि। ऐं एप्रिशिएट थो कयां, मूंखे फ़ख्रु आहे मुंहिंजो सिंधी चैनल जो हिकिड़ो एंकर जेको बिल्कुलु जेके इस्लामाबाद में वॾा वॾा क्लेबर वेंदा आहिनि उन्हनि खां बि बहितरीन तजरियो करे थो। उहे अञा किथे वंगार वेही वञनि था, पर अली काज़ी साहब हिकु न्यूट्रल तजरियो कंदो आहे 100%। जेके बि हुन ॻाल्हियूं कयूं आहिनि आऊं अॼु खे सुलूर थो कयां, मुंहिंजो को बि सलाम कोन्हे। मोहम्मद बख्श लोराणी थाणो बुला खान की उन्हनि को असल तौंग। ठीकु आहे, ॿियो बि कॉलर मंसूर अब्बासी शहदादकोट मां। जी अब्बासी साहब, छा चवणु चाहींदा? साईं जन खे तव्हांखे साईं पुराणो पाकिस्तान तव्हांखे वरी ॿीहर मिलियो आहे त उनजी तव्हांखे मुबारक हुजे। पर मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे हिकिड़ो त जेको नो कॉन्फ्रेंस जी जेका राति हुई 11 खां 12 जे विच में छा थियो हूंदो इन ते साईं जन थोरो तजरियो कंदो अॻिते ॿुधी ॿुधूं पिया था साईं जन खे ॼाण महिरबानी करे साईं। ठीकु आहे लोराणी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, कुर्ब तव्हांजा, तव्हांजी मोहबतूं। अब्बासी साहब, ही 11 ऐं 12 जो जेको किस्सो आहे, हाणे BBC त ख़बर ॾिनी, उहा पढ़ी वठो। पोइ ISPR हुनजी सख़्ती सां तरदीद कई, यानी बिल्कुलु चिटे लफ़्ज़नि में चयो त अहिड़ो कुझु बि न थियो आहे। हाणे मूंखे ख़बर न आहे कुझु थियो न थियो, इन लाइ साईं तजियो न करिणो हूंदो आहे भाई साहब, इन लाइ ॼाण हुजे, ख़बर हुजे। ऐं कराची वेठो आहियां, कुंड झलियो, मूंखे कहिड़ी ख़बर हुते छा थियो आहे। पर रुगो एतिरी ॻाल्हि, जेॾीमहिल तव्हांखे यादि हूंदो त हीअ जॾहिं तव्हां 7-8 शो कंदा आहियो त तव्हां इहा ॻाल्हि कई पे त भई काबीना जो इजलास 9 बजे इमरान ख़ान सॾायो आहे। त आउं बार बार तव्हांखे चई रहियो हुउसि त हीउ छो पियो सॾाए इजलास, छा आहे हिन इजलास में। पोइ पाण ॿ ॻाल्हियूं वञी ईअं वरी धुका आयासीं त या त हीउ को अहम मुक़ररी तक़ररी करणु वञे पियो काबीना जी मंज़ूरी सां, या पोइ हीउ इस्तीफ़ा ॾियण जो फ़ैसिलो कंदो। मूं चयो हल्की ॻाल्हि इहा थी सघे थी, पर बेसिकली उहा ॻाल्हि। सो 9 बजे काबीना जो इजलास थिए थो, 9:30 बजे, ऐं हुन में हिकिड़ो अजीब ग़रीब फ़ैसिलो थी काबीना जो इजलास ई ख़तमु थी वेंदो। इहो थिए थो त हीउ ख़त जेके आहिनि स्पीकर ऐं चेयरमैन खे ॾेखारे अचो। त हाणे इहा ॻाल्हि छा खोड़ो खाए थी त इहो फ़ैसिलो करण लाइ त हू जेको फ़ैसिलो आहे हू डिक्लासिफाई करण लाइ, हा उनजे लाइ ज़रूरी आहे। पोइ राति जे 9 बजे इजलास सॾाईंदो इमरान ख़ान। पोइ ख़ुदा ख़बर छा थियो भाई साहब, मूंखे घणी ख़बर। भाई साहब, एतिरो त कंफर्म आहे न, छो जो अॼु इहा त कंफर्म आहे, छो जो त इस्लामाबाद हाई कोर्ट में जेका पिटीशन दायर थी त आर्मी चीफ खे डिनोटिफाई करण जी, उहा पिटीशन त दायर थी हुई न। सही आहे, कंहिं कई हूंदी, पर कंहिं कई हूंदी। हाणे उहो त ॾिसो न, इहे कुझु ॻाल्हियूं त चिटियूं आहिनि न। 10 बजे इस्लामाबाद हाई कोर्ट राति जो खुली वई, हाणे ईअं बि खुली सघे थी। जी जी जी। कलाण सां गॾु मास्टर गुलाम रसूल कुंबर सागर मां। जी कुंबर साहब, छा चवणु चाहींदा? वालेकुम सलाम। साईं, सियासत जी ख़बरूं त अॼु कोन था कयूं। जेको 10% पे एंड पेंशन वधाई आहे, असीं त सिंध जा मुलाज़िम आहियूं ऐं रिटायर जेके दोस्त आहिनि, त छा असां सिंध जे मुलाज़िमनि खे बि हिसाब किताब मिलंदो या वफ़ाक़ लाइ वधाईंदो? थोरो कंफ्यूजन आहे दोस्तनि जो, इहो थोरो अव्हांखे मालूमात हुजे त इहो हल कजो त पघारूं सिंध वारनि खे मिलंदियूं, पूरे पाकिस्तान में सूबनि खे बि मिलंदियूं, या कहिड़े तरीक़े सां वधाई आहे, इहो थोरो मालूमात ॾियारी। ठीकु आहे साईं। ॿियो बि कॉलर आमिर अली कराची मां। जी आमिर साहब, छा चवणु चाहींदा? जी आमिर साहब। जी मुंहिंजो सवाल दरअसल इहो आहे त हाणे जीअं नयो प्राइम मिनिस्टर हलफ़ खणी वरितो आहे, त सवाल इहो पैदा थिए थो त हिननि ते जीअं काज़ी साहब चयो त पॉलिटिक्स आहे,
इन्हनि साॻी शख़्सियत ते मिलियंस ऑफ रुपीज़ जी एम्बेज़लमेंट या चार्जिस आहिनि जेके कोर्ट में चार्जशीट थियण वारो हुयो हुन जे ख़िलाफ़ इल्ज़ामात, त पोइ छा हिन जी हाणे कानूनी या सियासी हैसियत अहिड़ियुनि शयुनि जी छा रहंदी? या जिन्हनि हिननि खे अगरि असां मञूं त प्राइम मिनिस्टर इज़ इनोसेंट, त पोइ जेकॾहिं रॉन्गली एक्यूज़ थियो आहे त उनजे बारे में कानूनी तौर छा सूरत हाल हूंदी? या इहे तमामु मामला सिर्फ़ु आम आवाम जे अखियुनि में धूड़ विझण लाइ हूंदा आहिनि ऐं वक़्ती तौर ते उथारिया वेंदा आहिनि? थैंक्स अ लॉट। ठीकु आहे आमिर साहब। सही जेको कुंभर साहब ॻाल्हि कई त सही उहो त ज़ाहिर आहे प्राइम मिनिस्टर सही सिर्फ़ु फेडरल हुकूमत जे मुलाज़िमनि लाइ ऐलान करे सघे थो, सूबाई लाइ करे ई नथो सघे। पेंशन 10% वधाई आहे ऐं प्राइम मिनिस्टर जो जेको फ़ैसिलो आहे उहो सिर्फ़ु वफ़ाक़ी मुलाज़िमीन लाइ थी सघे थो, सूबाई लाइ थी नथो सघे। लेकिन रिवाज इहो रहियो आहे, रिवायत इहा रही आहे त जॾहिं फेडरल कंदी आहे त सूबा बि हुनजी पैरवी कंदा आहिनि, यानी पघारूं फेडरल वधाईंदी आहे त सूबा बि वधाईंदा आहिनि। पर ही 3.5 साल छाकाणि त सिंध हुकूमत ऐं PTI सरकार पाण में ठहंदा कोन हुआ, तंहिंजे करे इहा रवायत टुटी वई हुई। पर हाणे छाकाणि त सिंध पीपल्स पार्टी हुकूमत ऐं नवाज़ लीग हुकूमत पाण में भाउ आहिनि, तंहिंजे करे उमेदु इहा ई कजे त जेको फेडरल हुकूमत पेंशनर्स जी वधाई आहे 10% पेंशन, ईअं ई सिंध हुकूमत बि वधाईंदी, त पर फ़िलहालु न वधी अथव अगरि सोली सिंधी में। आमिर साहब ॾिसो ही आई डोंट नो आमिर साहब वॉट इज़ योर एज, तव्हांजी उमिरि छा आहे, पर एतिरा नंढा बि न हूंदो। ही त तव्हां तारीख़ खणी ॾिसो न, वेझड़ाई जी तारीख़ खणी ॾिसो। हिकिड़ा ईंदा आहिनि ॿियनि ते केस कंदा आहिनि, वरी हू जॾहिं हू पावर में अची ईंदा आहिनि छाजा केस छाजो छा। जी हा, ही असां वटि को अच्छा आउं ईअं नथो चवां त केसिस जेके आहिनि उहे ज़रूरी आहिनि त मेरिट ते ठहंदा हुजनि, इहो बि ज़रूरी मेरिट ते न ठहंदा आहिनि, पर जेके मेरिट ते बि ठहंदा आहिनि उहे कहिड़ो थो फ़र्क़ु पए? जी हा, उहे कहिड़ा हलंदा हलनि ई कोन था। असां वटि को इदारा जेके आहिनि जेको डिसअपॉइंट मूंखे इमरान ख़ान साहिबु हिन हवाले सां कयो त छाकाणि 3.5 साल अॻु चवंदो त इदारनि में मुदाख़लत न कंदसि, ऐं हुन कंहिं हद ताईं KP गवर्नमेंट जेका परवेज़ खटक हूंदो हो चीफ मिनिस्टर ख़ैबर पख्तूनख्वा में, त उते हुन इहो कयो बि त पुलिस जंहिंमें मुदाख़लत न थींदी, सॼो हुन सिस्टम बहितर कयो, हेल्थ डिपार्टमेंट बहितर थियो KP जो। पर हिते त हाणे नैब मतिलबु अगर सही केस भी करे तो नैब जो क्रेडिबिलिटी छा बची आहे वञी कुछ भी न। FIA जीअं बिहेव कयो, जी हाँ आखिरी टाइम में। सो हाणे अगर मतलब सो ये केसिस अगर असां वटि इंस्टीट्यूशन्स छाकाणि त मज़बूत न आहिनि, माज़रत सां असां वटि जुडिशल प्रोसेस बि अजीब ग़रीब आहे, हू फ़र्द ॾिसनि था केस नथा ॾिसनि। जॾहिं की हिकिड़े साबिक़ चीफ जस्टिस चयो त आउं केस ॾिसंदो आहियां, फ़र्द न ॾिसंदो आहियां, पर शायदि साईं ईअं कंदा हुजनि, पर अमूमन असां वटि फ़र्द ॾिठा वञनि था। हिकिड़े प्राइम मिनिस्टर ते हाणे उहो FIA कल्ह वञी जेको माठ में हुननि चयो शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज जे वकील त बाबा तारीख़ ॾियो, त FIA वारे वकील चयो भले ॾियो, भले तव्हांजी मर्ज़ी आहे बाबला, असांजो छा उको केस ख़तमु करे छॾियो, बाबला असांखे छो था विच में विझो। सो FIA या नैब हाणे किथे वियो चेयरमैन नैब जेको रोज़ बयानु कढंदो, हू किथे वियो? हू एहतसाब जो चैंपियन जेको शहज़ाद अकबर साहब, तव्हांखे यादि आहे ही ॻाल्हाईंदो त आउं चवंदोसि हर दौर में अहिड़ा हूंदा आहिनि। हाणे तव्हां नवाज़ लीग अची वई आहे न, हाणे हिन में हिकिड़ा पैदा थींदा, इहे छा नालो खुरम दस्तगीर टाइप, न हीउ जेको हिन जो नालो शहज़ाद अकबर, नवाज़ लीग जा पंहिंजा शहज़ाद अकबर हूंदा आहिनि, मार्शल लॉ जा दौर में पंहिंजा शहज़ाद, हर दौर जा पंहिंजा शहज़ाद अकबर हूंदा आहिनि। ही हिकिड़ा किरदार आहिनि, हिन जो तव्हां नाला कुझु बि रखी वठो। सो ही हाणे अॼु मरियम नवाज़ जो बयानु पढ़ियो, सो डिसअपॉइंटिंग, चए थी इंतकाम नहीं एहतसाब लेंगे, एहतसाब कर। अरे इमरान खान कौन सा इंतकाम देंगे? वो मासूम भी एहतसाब कर रहा था, आप भी एहतसाब कर लें। तो अगर एहतसाब जो गेम ख़त्म ही न थियणो आहे, एग्जैक्टली अॼु रिश्वत IK जे दौर में मुंहिंजो मौक़िफ़ इहो हो, अॼु बि ओपिनियन जो आहे त भाई अॼु करप्शन बंदि करे छॾियो। मासी अदा असां अखि बंदि कई, जेके कयो फबियो, अॼु बंदि करे छॾियो, अॼु बि नथो थिए। 3.5 साल हू चवंदो रहियो लूट के ले आऊंगा, फलां कर दूंगा, जेलों में डाल दूंगा। अरे भाई आज ख़त्म कर दो। सो इहा प्रॉब्लम इहा आहे त अॼु कंहिंखे ठीकु न करिणो आहे, सभिनी खे माज़ी ठीकु करिणो आहे ऐं मुस्तक़बिल जा ख़्वाब ॾेखारणा आहिनि। अॼु हाल में न रहणो आहे, अनफॉर्चुनेट।
अली साहब पंहिंजो शहबाज शरीफ़ साहब त काफ़ी फुर्तीला नज़र अचनि था पिया जेको उम्मीद हुई त शहबाज शरीफ़ साहब जेको आहे तकड़ में 7 बजे बि पहुची आहे प्राइम मिनिस्टर ऑफिस चयूं त बाबा तव्हांखे हाणे 7 बजे सभिनी खे पुॼणो आहे ॿियो वरी उन्हनि चई छॾियो त सैटरडे संडे मोकल बि ख़तमु आहे ॿियूं मीटिंग्स बि तमामु घणियूं शुरू करे ॾींदो संडे रहंदी सैटरडे मोकल ख़तमु आहे 2 ॾींहं मोकल ख़तमु आहे मीटिंग्स बि शुरू करे छॾी अथऊं कैबिनेट फॉर्मेशन बि चवनि था राति ताईं तरतीब थी वेंदी जंहिंमें बिलावल ज़रदारी जो बि नालो आहे जंहिंमें राना सनावला जो बि नालो आहे सही शहबाज शरीफ़ ॾिसो हिन ॻाल्हि सां भले केरु हुन ते केतिरो इख़्तिलाफ़ करे ऐं त ॾिसो जेका ॻाल्हि मूंखे सम्झ में ख़ुदा कहाणी अचे शहबाज शरीफ़ साहब इज़ अ डूअर यस ही इज़ अ गुड एडमिनिस्ट्रेटर हिन में इनकार शायदि ई हुनजा मुखालिफ़ बि करे सघनि पोइ हुनखे शोबाज़ इमरान ख़ान चए भले छा बि चए पर ही नोज़ लेकिन $1 मिलियन जो सवाल इहो आहे त चीफ मिनिस्टर जॾहिं हूंदो आहे न यासिर साहब उन वटि कमु करण लाइ गुंजाइश इलाही हूंदी आहे हू हेॾा लॉन्ग बूट्स पाए पाणी में बीह सघे थो हू डेंगी सां विढ़ंदो हू हिन सां अटे सां विढ़ंदो हू हिन सां पुलिस सां विढ़ंदो फड़कादो हीअ जेको एक्स्ट्रा जुडिशियल किलिंग्स चीफ मिनिस्टर 90% मामलनि खे जेको माण्हुनि सां जुड़ियल आहिनि हेल्थ जा इशू प्राइम मिनिस्टर 7 बजे खां ऑफिस अची सघे थो बट छा थो करे सघे हुनखे IMF सां डील करिणो आहे हुनखे FATF सां डील करिणो आहे हुनखे अमेरिका सां इंटरनेशनल पावर सां डील करिणो आहे हुनखे हुन वटि हू चीफ मिनिस्टर वारी फुर्तियूं जेके आहिनि उनजो को फ़ाइदो न थींदो भले 7 बजे अची वेही रहे आख़िर में कंदो छा सो कंदो प्राइम मिनिस्टर आहे वांदो त कोन पीअंदो लेकिन चवण जो मक़सदु इहो आहे त हुनजी हिकिड़ी परफॉर्मर त रहियो आहे हाणे ॾिसूं एज अ प्राइम मिनिस्टर बि हू परफॉर्म करे सघे थो या नथो करे सघे बाक़ी कैबिनेट तव्हांजे कॉलर आहिनि हुन ते चओ पिया माशूक अली चांडियो बदीन मां जी चांडियो साहब छा चवणु चाहींदा मूंखे अमीकानी साहब जिन खां इहो पुछिणो आहे त इमरान ख़ान पाण त वियो हलियो पर PTM खे केतिरो नुक़सानु ॾेई वियो आहे उहो असीं तर्जीह ॻाल्हियुनि खां पुछणु चाहियूं था छो सिंध में जेको पीपल्स पार्टी खे नुक़सानु थियो आहे ऐं पीपल्स पार्टी जो वर्कर बि थी वियो आहियां पर जेको नुक़सानु थियो आहे उहो असांखे ख़बर केतिरो नुक़सानु पीपल्स पार्टीअ खे हुओ आहे इन ते थोरो कमेंट करे ठीकु आहे साईं ॿियो बि कॉलर शेख अली नवाज़ सिंधी कराची मां जी शेख साहब छा चवणु चाहींदा हेलो जी जी अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम शहबाज शरीफ़ खे अल्लाह जेकी चांस ॾिनी आहे ये सुप्रीम कोर्ट पुराना जेके हुया उन्हनि खे धोई साफ़ कई त शहबाज शरीफ़ बि जेकॾहिं पाण खे धोई साफ़ करे ऐं पंहिंजी काबीना खे ऐं पाण ते कंट्रोल करे ऐं हिन मुल्क जे ग़रीब माण्हुनि जे ग़रीब अवाम खे जेको सहूलियत हूंदी आहे त मां सम्झां थो त तमामु बहितर रहंदो ऐं ठीकु साईं शहबाज शरीफ़ खे पाण वेही छा मशवरा पहिरियों दफ़ो त पावर में कोन अचे पियो शहबाज शरीफ़ ऐं ख़ानदान अलाए केतिरो दफ़ो 40-45 सालनि खां पावर में आहिनि चीफ मिनिस्टर रहियो आहे प्राइम मिनिस्टर हाउस हैंडल कयो अथसि इस्टेब्लिशमेंट हैंडल कई अथसि चाइना सां मामलात शहबाज शरीफ़ हैंडल कंदो रहियो आहे नओं माण्हू त कोन्हे हुनखे पाण वेही कहिड़ा मशवरा ॾियूं बाक़ी मर्ज़ी वारा आहिनि लेकिन शहबाज शरीफ़ लाइ हिकिड़ो चैलेंज हूंदो ही जेके पाण सां गॾु जेके इत्तेहादी आहिनि थोरा काफ़ी आहिनि जी हा कुझु घणा आहिनि ऐं हुन में MQM जहिड़ी पार्टी बि आहे जेके जंहिं हिन ॻाल्हि ते बि कल्ह एतिराज़ु उथारियो त तव्हां पंहिंजी स्पीच में MQM सां जेको मुआहिदो हुनजो ज़िक्र छो न कयो हाणे इहे बिल्कुलु पैटी क़िस्म जा मामला ऐं MQM इज़ केपेबल ऑफ डूइंग इट बहरहाल पीपल्स पार्टी जी पंहिंजी हाणे अगरि मुख़्तलिफ़ मामलात थींदा ही शयूं त थींदियूं पर हाणे हींअर क़ब्ल वक़्तु आहे माण्हू चवंदा त हाणे लेकिन इत्तेहादियुनि सां जेको हलणु आहे ऐं स्पेशली ॾिसो न जॾहिं तव्हां पाण बि या त हुजो कुल मुख़्तार मिसाल नवाज़ शरीफ़ हिते वेठो हुजे हा उनखे इहे रिवायती कंहिंखां मशवरो भाउ खां वठे धीउ खां वठे ख़ैर जहिड़ी ॻाल्हि आहे पर हू जेको फ़ैसिलो करे छॾे नवाज़ शरीफ़ पहिरीं कंहिं ज़माने में मियां शरीफ़ जहिड़ो हो त पीउ सां मशवरा करणा पवंदा हुआ नवाज़ शरीफ़ हींअर मसइलो इहो आहे त शहबाज शरीफ़ खे हिकिड़े पासे पंहिंजे भाउ खे राज़ी रखिणो आहे इत्तेहादियुनि खे बि राज़ी रखिणो आहे भाउ सरज़मीन ते न आहे ठीकु आहे हुनजी धीउ आहे जेका हुनजो पंहिंजो बि हिकिड़ो नुक़्ता नज़र आहे शयुनि जे बारे में ऐं हू फ्यूचर पंहिंजो इन प्राइम मिनिस्ट्री वारी हाउस में ॾिसे थी जिते चाचो वेठो अथसि सो ही हिकिड़ो चैलेंज हूंदो शहबाज शरीफ़ लाइ त हिननि खे सभिनी मामलनि खे ऐं इहो ज़ाहिर शयूं डिघो अरसो त मुश्किल लेकिन अगरि ही ॾिसो कैबिनेट जेका फॉर्मेशन आहे
राणा सनाउल्ला ही त क्लियरली इहा ॻाल्हि थिए पई त भई तव्हां हिन माण्हू खे हेरोइन में ॿधायो, हाणे हू सभु इदारा जेके आहिनि हाणे राणा सनाउल्ला खे अची रिपोर्ट कंदा। इहो त ख़ैर उहो त बिल्कुलु उन बखीली में थियो आहे सनाउल्ला जी चॉइस जेका आहे। लेकिन हाणे अगरि बिलावल भुट्टो ज़रदारी फॉरेन मिनिस्टर थिए पियो त कल्ह बि पाण डिस्कस कयोसीं त बहरहाल देन जेको आहे एज़ ब लिहाज़ उहिदा शहबाज शरीफ़ ब लिहाज़ उहिदा पीपल्स पार्टी चेयरमैन जो बॉस हूंदो। सीनियर बि त आहिनि जी, सीनियर बि त आहिनि, बुज़ुर्गी आहे, बिल्कुलु ठीकु आहे, पर ॻाल्हि इहा आहे त पॉलिटिक्स थिए पई। ही को रिश्ता रवाज ऐं हू त न आहिनि न। अञा 6 महीना पहिरीं हिक ॿिए लाइ छा बयानु, ख़ैर उहो त ख़ैर आहे, उहो त ख़ैर आहे। पॉलिटिक्स में आउं हिन ॻाल्हि ते मूंखे को न ख़राबु थी लॻे, पॉलिटिक्स आहे ऐं उहो बि पावर पॉलिटिक्स आहे जंहिंमें छाजी छा ऐं छाजो छा ही। लेकिन पीपल्स पार्टी जी चॉइस हूंदी, उहो ज़ाहिर आहे। ऐं हुनजो हिकिड़ो जेको पॉज़िटिव साइड पाण कल्ह डिस्कस कयो त बिलावल साहब खे एक्सपोजर मिलंदो, यानी पंहिंजी इस्टेब्लिशमेंट, इंटरनेशनल इस्टेब्लिशमेंट, खोड़ सारे मामलनि खे एक्सपीरियंस वधंदसि, प्रोफाइल में इज़ाफ़ो थींदो। यस, उहे सभु कुझु शयूं आहिनि। लेकिन इहा ॻाल्हि किथे तव्हां ॾिसजो, ही जॾहिं कॉम्बिनेशन्स क्रिएट थींदियूं, कैबिनेट ठही बीहे त जिथे जिथे माण्हू माठ आहिनि उहो थोरे अरसे खां पोइ ॻाल्हाइण शुरू कंदा पंहिंजे अंदरि ई, ॿाहिरि न। ज़ाहिर आहे, छाकाणि त हिकिड़ो थींदो आहे यासिर साहिब की आऊं हिकिड़ी शइ जे बारे में हिन, छाकाणि त पाण हिन चेयर ते वेठा आहियूं, पंहिंजी ज़िमेदारियूं आहिनि, पाण खे हिकिड़े हद ताईं ॻाल्हाइणो आहे, हिकिड़े हद त ही पंहिंजी हिकिड़ी लिमिटेशन्स आहिनि। लेकिन अंदरि त थी सघे थो खोड़ ॿियूं बि शयूं हुजनि न जेके माण्हू खे, त कॾहिं कॾहिं माण्हू जॾहिं न्यूट्रल हूंदो बि आहे त उहो न्यूट्रल बाय चॉइस न हूंदो आहे, बाय कंपल्जन हूंदो आहे। जी हा, सम्झो, सर्कमस्टेंसेस अहिड़ा क्रिएट थी त बाय यानी पंहिंजी मर्ज़ी सां न्यूट्रल न हूंदो आहे, पंहिंजी मजबूरी जे तहत न्यूट्रल हूंदो आहे। पर कुझु हालात ऐं वाक़ियात अहिड़ा थींदा वेंदा आहिनि जंहिंजे करे पोइ इंसान जी जेके ख़्वाहिश हूंदी आहे हुनजी मजबूरी ते हावी थींदी आहे। हाणे 6 महीना लॻनि था, 8 लॻनि था, ख़ुदा ख़बर जेतिरा लॻनि था। अच्छा, माशूक चांडे साहब सवाल कयो, अलाए मूं छा चयो, तव्हांजी ॻाल्हि मुंहिंजी अलाए आऊं हिन खां चिटो चई नथो सघां। ख़ैर, हाणे सम्झ में आई न आई, ख़ैर सम्झ में अची वई, बिल्कुलु क्लियर। माशूक अली चांडे साहब पुछो त पीटीएम खे केतिरो नुक़सानु ॾेई वियो आहे इमरान ख़ान साहब? सही, पीटीएम खे नुक़सानु किथे ॾेई वियो आहे, छा में ॾेई वियो आहे? मूंखे ॻाल्हि ॾिसो, इमरान ख़ान अगरि पंहिंजी पॉपुलैरिटी वधाई पंजाब में त इहो उहो ई वोट बैंक ऐं हल्को जेको कंहिं ज़माने में पीपल्स पार्टी, हिन जा वॾा पीपल्स पार्टी में हुआ, हुनजा नौजवान पीटीआई में अची विया। अगरि सिंध में इमरान ख़ान साहब जी पॉपुलैरिटी वधी आहे, अवल त उहो ॾिसजे त हू हुनजी का पाण खे को इज़हार त नज़र अचे न। हाणे ख़ान साहब वरी हिन यानी 3.5 साल हुन खां अॻु इलेक्शन, ख़ान साहब सिंध में ईंदो बि त सिर्फ़ु सिंध जी राजधानी कराची में ईंदो ऐं पोइ चवंदो मां सिंध में सॼे में थी आहियां। दिलि कराची में अची वियो काफ़ी आहे, लेकिन बदीन में चांडियो साहब छा पियो सोचे? बदीन मां फ़ोन कई, टंडे बागे मां, बदीन मां चांडियो साहब सां इमरान ख़ान जी छा इंटरेक्शन आहे? जेको कड़ियो गंवर में वेठो आहे, जेको कबू सईद ख़ान में वेठो आहे, जेको मिसाल हिते पन्नू आकिल में वेठो आहे, इन सां इमरान ख़ान साहब जी इंटरेक्शन किथे आहे, कहिड़ी आहे, ऐं टीम किथे अथसि? इहा ॻाल्हि मूं जॾहिं हुकूमत में हो तॾहिं मां मूं कई पई। हा, कराची जी हद ताईं, कराची में सैटरडे ते मूंखे हैरत न थींदी त अगरि ख़ान साहब जो ठीकु शो थी वियो, मूंखे हैरत न थींदी। लेकिन ॻाल्हि इहा आहे त कराची खां सोराबकोट खां हुन पासे टिपंदो त टीम कहिड़ी अथसि? कोई कोन्हे, कहिड़ी टीम अथसि? हीअ जेके कराची में 2 MP आहिनि बसि, इहा अली ज़ैदी जेको आहे हू दादू में, ऐं इन करे त हाणे वज़ीर न आहे, मुंहिंजी वज़ारत में बि इहो ॻाल्हि कई पई त अली ज़ैदी जो छा वञे, उनखे ख़बर आहे त ख़ैरपुर नाथन शाह ऐं ख़ैरपुर मीरस 2 अलॻि जॻहियूं आहिनि। अगरि चइजे ख़ैरपुर आहे त उहो चवंदो बसि दोनों एक ही है, त कहिड़ी ख़बर अथसि? सो ख़ान साहब इंटीरियर सिंध खे न कॾहिं पहिरीं वैल्यू ॾिनी, न हींअर पियो ॾे, अॻिते जी ख़बर ख़ुदा खे वेंदो त ज़ाहिर आहे। ऐं त इन ॻाल्हि मां इनकारी न आहे, ख़ान हिकिड़ो ब्रांड आहे, पर मसइलो इहो थींदो आहे कॾहिं कॾहिं यासिर साहब त को माण्हू वञी ऐं हुते हलचल ऐं कुझु पैदा बि करे, जेके चइबो आहे न त हू वञे ऐं बरसाति कराए छॾे, बरसाति जे पाणी खे मेड़ींदो केरु? हुनखे केरु सेड़ींदो? हीउ जेको हलचल मचाए बि अची वञे, हीअ टीम किथे अथसि? सो इहो त IK जो इंटीरियर सिंध जे हवाले सां या त हिन खे कंहिं रोकियो हो शुरू खां वठी,
या हिन जी पंहिंजी तरजीह न हुई। जी हाँ। अच्छा पोइ हाणे सवाल ईअं बि त उभरनि था त शहबाज शरीफ़ साहिबु केतिरी ध्यानु ॾींदो? शहबाज शरीफ़ साहिबु कोन ॾींदो, न ॾींदो। सिंध पीपल्स पार्टी वटि आहे, इहो वरी उहो ई थी वियो आहे। नो नो, नवाज़ लीग में जेके हितां सिंध मां विया बि हुआ दोस्त, उहा हाणे ख़ैरु सम्झनि। जी मूंखे हा सुभाणे हा, लेकिन देर सवेर ज़ाहिर पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग खे हिक ॿिए जे साम्हूं थियणो त आहे। ही भले हींअर भाई भाई थियल हुजनि, ऐं हींअर शायदि मुंहिंजी ॻाल्हि खे न बि वणे कंहिंखे, त इहे अंटर आहे, साल में थिए, ॾेढ में थिए, ॿिनि में थिए, जॾहिं थिए। पर फ़िलहाल हिन इलेक्शन ताईं अगरि को ॿिन्ही में इहो भाईचारो बरक़रार रहियो, अगरि इहो भाईचारो बरक़रार रहियो त हिते जेके नवाज़ लीग में वीचारा हिन आसिरे में विया त भई हिन दफ़े नवाज़ लीग उभरी ईंदी, मरियम नवाज़ सिंध में ईंदी, हू को कंपेन कंदी, न थींदी। पोइ सभु अगरि भाईचारो करे, अगरि इहो भाईचारो बरक़रार रहियो ऐं पोइ इलेक्शन में विया तॾहिं बि हिक ॿिए खां परते ई रहंदा। पर न मतिलबु भाईचारे सां अगरि विया त पोइ सिंध में घणी न नवाज़ लीग ज़ोर न हणंदी, ज़ोर न हणंदी, बसि उहे जीअं हमेशह थींदो रहियो आहे, ज़ोर न हणंदी। अच्छा हिकिड़ी ॿी बि ख़बरूं हलंदी पियूं ईअं ई। हाणे तव्हां ॿ टे तव्हां हिकिड़ी पहिरियां ॻाल्हि कई हुई ईअं ॻाल्हियुनि में त आसिफ़ ज़रदारी साहिबु प्रेसिडेंटशिप, हाणे वरी ॻाल्हियूं अचनि थियूं पियूं त ज़राइनि वटां ख़बरूं अचनि थियूं पियूं त प्रेसिडेंटशिप लाइ आसिफ़ ज़रदारी साहिबु। भाई छो न थिए यार, ज़रदारी साहिब खे ठाहे छॾियो प्रेसिडेंट, छो न थिए? ॾिसो हिन सॼी गेम ठाहिण में ज़रदारी साहिब जो हिकिड़ो रोल त रहियो आहे न। ज़ाहिरा रहियो आहे। नंबर्स भले नवाज़ लीग वटि हुजनि, घणा जेके अंग हो, वॾो अंग नवाज़ लीग वटि हो, पर ज़रदारी साहिबु भला मैन्युपुलेशन केतिरो दफ़ो आउं तव्हांखे चवंदो जॾहिं ही सभु मूंसां डिसएग्री कंदा त यार अगरि इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल थी वई त तोड़ जोड़ में ज़रदारी साहिब ऐं शहबाज शरीफ़ इन्हनि खां इमरान खान नथो पुॼी सघे। जी हाँ। हम गरीबों की कोई सुनता ही नहीं था। जी हाँ। तो नहीं काई साहब तुमको पता ही नहीं है। न इन करे न त बस इहो पक न हुई त न्यूट्रल रहंदा या न रहंदा। एग्जैक्टली वो न्यूट्रल रहिया त थी वियो। जी हाँ। न्यूट्रल रहंदा ज़रदारी साहिब छो न थी वेंदो सदर? थी सघे थो, पर सभु इहो केतिरो बर्दाश्त थींदो त हमज़ा शहबाज साहिबु पंजाब में CM जेको आहे उहो शहबाज शरीफ़ साहिबु, प्राइम मिनिस्टर साहिबु शहबाज शरीफ़ साहिबु ऐं प्रेसिडेंट साहिबु आसिफ़ ज़रदारी साहिबु। मूं अर्ज़ु कयो त इहो तव्हां 6-8 महीना 10 महीना छॾियो न। एग्जैक्टली इहो पर हींअर हिननि वटि रूम आहे, स्पेस आहे, खेॾे सघनि था। जीअं ही त सियासतदान आहिनि न, ही त हिननि खे त स्मेल कनि था न, ख़ुशबू अचे थी त हींअर जॻह आहे या न आहे। जी हा। त हींअर अगरि जेको करे वेंदा बाद में जॾहिं, लेकिन बहरहाल इहो थींदो। ज़रदारी साहिबु अगरि सदर थी वञे थो, बिलावल साहिबु अगरि फॉरेन मिनिस्टर थी वञे थो, शहबाज शरीफ़ साहिबु प्राइम मिनिस्टर, हमज़ा शहबाज साहिबु चीफ मिनिस्टर, गुड लॻा पड़ा है। पंजाब जी सूरत हाल काफ़ी इंटरेस्टिंग थी वई आहे। अॼु चौधरी शुजात जो फर्ज़ंदनि चौधरी सालिक हुसैन साहिबु ऐं तारिक बशीर चीमा साहिबु ज़रदारी साहिब सां मुलाक़ात कई आहे। वरी ज़रदारी साहिबु विया बि आहिनि चौधरी शुजात सां मुलाक़ात करणु। छा सिस्टम आहे? शुजात साहिब वटि त आसिफ़ साहिबु कर्टसी में वियो हूंदो त ही पंजाब जो चौधरीज़ गुजरात जा हिकिड़े ट्रेडिशनल ख़ानदानी हिकिड़े हुन हिसाब सां ॾिठा वञनि था न, जेतोणीकि ही चौधरी ज़हूर इलाही जो पुटु आहे। चौधरी ज़हूर इलाही खे जेको भुट्टो साहिबु ऐं हुनजी जेको ख़ुदि हुनजो मर्डर थियो, तफ़सील में नथा वञूं, छाकाणि माज़ी लेट द बायगॉन्स बी बायगॉन्स, ज़रदारी साहिबु हिन ॻाल्हि में बिलीव कंदो आहे। सो हाणे ज़ाहिर आहे हुन सां हिकिड़ी कर्टसी कॉल ॾिनी हूंदी। ऐं ॾिसो क्यू लीग में फैमिली में ॾफेर थी वियो न। एग्जैक्टली। ही भले अञा चौधरी परवेज़ इलाही ऐं चौधरी शुजात खुली साम्हूं न आहिनि, पर फैमिली में त ॾफेर पइजी वियो आहे। भले तरदीदूं कंदा रहनि, कॉलन सां ऐं शायदि ज़रदारी साहिब जी ख़्वाहिश हुजे त हिननि ॿिन्ही जेके शुजात जो पुटु आहे इनखे किथे मुमलिकती वज़ीर कराइजे। अञा परवेज़ इलाही खे थोरो हा ठीकु आहे। कॉलन सां गॾु नज़ीर बलोच मीरू काज़मा। जी बलोच साहिबु छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हा अली कारी साहिबु, ही पंहिंजो इमरान खान जो जेको बयानी हो त आउं जेको फाइट कंदसि आख़िरी ओवर ऐं आख़िरी बॉल ताईं, इनखे अवां कीअं पिया ॾिसो? ऐं हाणे जेको इमरान खान ही मैच रहे पियो ऐं पंहिंजो ही जेको सियासत करे पियो, इन जो मंतकी अंजाम कीअं पिया ॾिसो? ऐं पंहिंजो ही अॼु जेको तकरीब हल्फत बरदारी में चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी गैर मौजूदगी, इन ते काफ़ी सारा माण्हू जेको सवालिया निशान ॾियनि पिया। ऐं सॼी सूरत हाल खे तव्हां कीअं था मॉनिटर कयो? आया इहा हुकूमत इहा बक़ाया जेको 1.5 साल जेको आहे इनखे बि कंटिन्यू कंदी या कीअं? ऐं हालात खे तव्हांजो कीअं आहे तजियो इन सॼे सिनियर ते जेको आहे इन ते तव्हांजी तफ़सील राय खपे, महिरबानी। ठीकु आहे साईं। शाहिद ख़ाकर नवाज़ी साहिब चवनि था नई हुकूमत पूरो मुदो कंदी।
हाँ, इहो यू टर्न वठे पई नवाज़ लीग। Yeah. नवाज़ लीग यू टर्न वठे पई, शायदि उनखे इहो प्रेशर आहे त जेके इमरान ख़ान साहब जी हींअर ग्राफ वधियल आहे। तव्हां ॾिसो कल सॼी तकरीर में हू इलेक्ट्रोल रिफॉर्म्स जी चूंड सुधारनि जो को ज़िक्र फ़िक्र ई न हो। का ॻाल्हि न हुई को भाई हू किधर गया, न चवंदा त असां त हुकूमत पिया अचूं पिया, चूंड सुधारा कराईंदासीं, पोइ इलेक्शन कराईंदासीं। हाणे छाकाणि त इमरान ख़ान चए पियो त इलेक्शन करायो, तंहिंजे करे हाणे उहो थींदो त अगरि इहो ॻाल्हि मञूं था त असां यानी इमरान ख़ान जे प्रेशर में अची वियासीं। ऐं जीअं अगरि इमरान ख़ान खे पेशावर, कराची ऐं ॿियनि जायुनि ते हिन सुठा अवामी पावर शो कयो त अञा गवर्नमेंट ते प्रेशर वेंदो। ऐं शहबाज शरीफ़ साहिबु इहो चवंदो त ॾिसो हींअर त ॻाल्हि मञंदासीं त माना ॼण इमरान ख़ान खटे वियो पाण खां। सो इहो मूंखे बाक़ी हाणे आर्मी चीफ मुंहिंजो न ख़्यालु त प्रोटोकॉल में हुनखे वज़ीर आज़म जी हल्फ़ बरदारी में वञिणो बि हूंदो आहे, न वञिणो हूंदो आहे साईं, अहिड़ो को ज़रूरी मुंहिंजो न ख़्यालु हूंदो। छाकाणि त प्रोटोकॉल में आर्मी चीफ छो वञे प्राइम मिनिस्टर जे हल्फ़ बरदारी तकरीब में, मूंखे को ज़रूरी त न आउं सम्झां थो आहे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त ख़ान साहब खे वटि नैरेटिव आहे, विकिणे कीअं थो। वरी अगरि हिन पेशावर ऐं कराची में बि अची क़ौम जी फ़िक्री निशस्तूं करणु शुरू कई, जीअं कंदो रहंदो हो टी वी ते प्राइम मिनिस्टर तौर पे, अगरि तरबियती निशस्तूं शुरू करे छॾियईं त ये होना चाहिए नौजवानों मेरे, ये पोइ बोर कंदो। जी हाणे ही हैज़ टू हू पंहिंजे नैरेटिव ते ॻाल्हाईंदो। जी हा ऐं आउं सम्झां थो त ही हैज़ अ नैरेटिव। ग़लति आउं हुनखे ग़लति सम्झां सही सम्झां, दैट इज़ नॉट रेलेवेंट। ही हैज़ समथिंग टू सेल, हुन वटि कुझु विकिरो करण लाइ आहे ऐं हू हुनखे बाक़ाइदा ज़ोर लॻाईंदो। ऐं हू चाहींदो, इमरान ख़ान बि दिलिया चाहींदो त 1.5 साल इलेक्शन न थिए, त 1.5 साल में ही जेको पेट्रोल ही केतिरा ॾींहं आहे, अॼु मुफ्ता इस्माइल ही केतिरा ॾींहं इमरान ख़ान जी हुकूमत ते विझंदा रहंदा त साईं हिननि जे करे तबाह थियासीं। कल शहबाज शरीफ़ ॾकाए बि वियो त साईं ही बजट बि ॾाढो ख़ौफ़नाक ईंदो, पेट्रोल जी क़ीमत 25 रुपया हाणे अगरि वधाईंदा, हिकिड़ो दफ़ो त 25 रुपया इमरान ख़ान जे खाते में वधाए छॾींदा, पोइ छा कंदा। सो इमरान ख़ान बि चाहींदो त हिननि जेको ग्राफ GT रोड ते चढ़ियल हो हिनजो, इहो भले हिन 1.5 साल में, ऐं 1.5 साल हू इलेक्शन मुहिम हलाईंदो। इमरान ख़ान ही बेसिकली हू आउं नथो सम्झां, ख़ुदा ख़बर त धरणो आहे अहिड़ी का ॻाल्हि करे, आउं नथो सम्झां ही जलसा जुलूस रैलिंग वापसि कंदो। ही 1.5 साल इलेक्शन मुहिम पियो हलाईंदो ऐं हिन ई नुक़्ते ते हिन ॻाल्हि खे मतिलबु कमज़ोर न थियणु ॾींदो त ही इम्पोर्टेड हुकूमत आहे, ही मूं ते थापी वई आहे, माण्हू ग़ुलामी से निकल आए, आज़ादी फलाण ढिमकाइण। वली साहब जेकर सॼा इंस्टीट्यूशन सभु कुझु इन ॻाल्हि ते हाणे क्लियर अची चुका आहिनि त असां सभु कॉन्स्टिट्यूशन सां गॾु बीठा आहियूं, कोर्ट जे ऑर्डर सां गॾु बीठा आहियूं, त पोइ साज़िश जो केतिरो एलिमेंट रहिजी थो वञे। पोइ साईं ॾिसो इहो को आइनी बहस ई न पियो करे इमरान ख़ान। इमरान ख़ान चए पियो हीअ अमेरिकी साज़िश आहे, यासिर मञे थो नथो मञे, यासिर नथो मञे, हू कैमरामैन मञे थो, पुछी वठोसि। हीअ त ॾिसो ॻाल्हि सही एतिरी मंतक ऐं हिन में बहस में छाजे लाइ, हाणे पुछी वठो कैमरामैन खां मञे थो या नथो मञे, मां बिना पुछण जे तव्हांखे चवां पुछी वठोसि। सो तव्हां न मञो, सो इहो त सियासत में। सो ही इलेक्शन कैंपेन इमरान ख़ान किक ऑफ करे पियो ऐं अलाह करे त सभु शयूं ख़ैर आफ़ियत आहिनि ऐं सोसाइटी जेतिरी पोलराइज़ थिए पई, जेतिरी छिकताण आहे, ख़ुदा ख़ैर करे, इहो सिर्फ़ु हिकिड़ो थोरी परेशानी जो पहलू आहे। ठीकु आहे अली साहब, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में, दुआनि में।